ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है। अजीम पीर जी अजीम न्याणी तोखे सलाम, तोखे सलाम। शहीद जमहूरियत तोखे सलाम, शहीद राणी तोखे सलाम। मुल्क जी सलामती, जमहूरियत जी मज़बूती, कानून जी हुक्मरानी, आइन जी बालादस्ती ऐं अवाम जी खुशहालीअ लाइ जदोजहद दौरान जान जो नज़रानो ॾींदड़ एशिया जी अज़ीम लीडर, पाकिस्तान जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे 16हीं वरसी जे मौक़े ते ख़ैस ख़िराज अक़ीदत पेश कयां थो। पारां हुज़ूर बख्श मीराणी, चेयरमैन UC1 बाबतशाह टाउन 2 GA शाह सखर। ये धरती आपको पुकार रही है, मुझे पुकार रही है। अजीम पीर जी अजीम न्याणी तोखे सलाम।